श्री कृष्ण। केवल भाव स्वीकार करना है भगवान। केड़ी केड़ी मल परीक्षा वठंदा आहिनि। तो मां तव्हांखे कथा पे ॿुधायां कहिड़े संत जी। श्रीदास उहे पंडित जी हुया, पुजारी हुया, भगवान जी खूब पूजा अर्चन कंदा हुया, भगवान उन्हनि सां साक्षात ॻाल्हाईंदा, भगवान भी ॾाढो प्रेम कंदा। हिकु ॾींहुं उन्हनि खे ख़बर मिली कि नगर में कोई संत आया आहिनि, संतनि जी सेवा में हली विया। ओॾी महिल भगवान जी सेवा हले पई, भगवान जी सेवा जो समय थियो, उहो सेवा छॾे करे संत जी सेवा में हली विया। कोई नगर में संत आया तो पोइ कीर्तन हलियो, बढ़िया मौज थी, काफी समय लॻी वियो, कलाक ॿ गुज़री विया, कीर्तन हलियो, कथाऊं हलियूं, भक्ति हली। 2 कलाक खां पोइ जेॾी महिल वापसि आया श्रीदास त भगवान मंदिर जो दरवाजो अंदरों बंदि करे छॾियो। अंदरां भगवान दरवाजो बंदि करे छॾियो ऐं भगवान आवाज था ॾियनि, भगवान ॾाढो नाराज आहिनि। तो भक्त पुछियो श्रीदास की प्रभु तव्हां नाराज था लॻो, कहिड़ी ॻाल्हि आहे? चई हाँ तोखे हाणे समय मिली वियो भाई। हाँ कोई भी संत अचे तो तू पागल तो थी वने उनजे पोइतां, तू मुंहिंजी सेवा छॾे संत जी सेवा में हली वियो। भगवान था चवनि ध्यान ॾिजो भाई, चवनि था मुंहिंजी सेवा छॾे, मां साक्षात तोसां ॻाल्हाइण ईंदो आहियां, तुंहिंजो भाव स्वीकार कंदो आहियां, तू मुंहिंजी सेवा छॾे कोई संत जी सेवा में तो हली वञे, हिते तू मुंहिंजो निरादर तो करे। भगवान चयो चओ हरे राम, मां तोसां नाराज आहियां भाई। भक्त खिलण लॻो, चई अच्छा हिन ॻाल्हि ते नाराज आहियो? हाँ हाँ इन ॻाल्हि ते नाराज आहियां। पोइ ठीकु आहे, भले तव्हां नाराज रहो। भगवान खे तो चए पोइ ठीकु आहे, भले तव्हां नाराज रहो। अरे तोखे कुझु लॻे नथो? चई प्रभु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, मां तव्हांजी सेवा छॾी त तव्हां एतिरो नाराज था थियो, ग़लती सां अगरि मां संत जी सेवा छॾे छॾां त मां सोचे बि नथो सघां तव्हां केतिरो नाराज थियो आहे। चओ हरे राम। वो ठीकु आहे, तव्हां नाराज रहो भले, छो जो तव्हांजा ई त वचन आहिनि कि मूंखों बि वधीक संतनि जी महिमा आहे, उन्हनि जी सेवा जी महिमा आहे। अहिड़ा जो वचन भक्तनि जा भगवान ॿुधिया त भगवान मंदिर जो दरवाजो खोले छॾियो ऐं भक्त खे गले सां लॻायो। चओ हरे राम। अहिड़ा भक्त जेके चवनि था प्रभु भले नाराज थियो, छो जो मां त तव्हांजी संतनि जी सेवा में हुयुमि। हिकु बार प्रभु जी सेवा में कोई भुल चुक थी वञे तो भगवान माफ़ कंदा आहिनि, पर प्रभु जे भक्तनि जी सेवा में अगर कोई भुल चुक थी वञे तो भगवान ॾाढो नाराज थींदा आहिनि। चओ राम। ये मुंहिंजा वचन कोन्हे, भक्तमाल में लिखियल अथव भाई कि मुंहिंजी सेवा में भले कोई कमी रहिजी वञे, भगवान चवनि था कोई ॻाल्हि न आहे प्यारा, पर मुंहिंजे संत जी सेवा में, मुंहिंजे भक्त जी सेवा में कॾहिं तूं कोई कमी न रखजां, उनजी दिल सां सेवा कजां, तोखे सभु कुछ मिली वेंदो, सभु कुछ मिली वेंदो। अहिड़ा आहिनि भगवान जा प्यारा संत, अहिड़ा आहिनि प्रभु जा प्यारा भक्त। चओ जय श्री कृष्ण।